नाज़रीन, खानपुर तालुके जे ॻोठ मोरोमारी में हथियारबंदनि हथां अगवा थियल ॻोठाणो शाहनवाज़ चाचर बाज़ियाब न थियो। चाचर बिरादरी जे ॻोठाणनि मुगवी जी बाज़ियाबी जे लाइ कंदकोट शिकारपुर इंडस हाईवे ते एहतिजाजी धरणो हयो आहे, रोड ब्लॉक कयो आहे। अचो त मुज़ाहिरनि खां पुछूं त पुलिस जो छा किरदारु आहे, मुगवी जी बाज़ियाबी जे हवाले सां कहिड़ो पुलिस किरदारु अदा कयो आहे। साईं, असांजो जेको ॻोठु मोरो तड़ता आहे तमामु ग़रीबनि ते मुश्तमिल थियल आहे, जंहिंमें तमामु ग़रीब मज़दूर राहक डेली वेजन से 5 रुपया कमाइण वारा माण्हू कमु कंदा आहिनि। ॻोठु मोरो तड़त क़तल ऐं चोरी ऐं अगवा जे हिसाब सां चोट चढ़ियल आहे। त इहे तमामु हितां जे नुमाइंदनि खे बि ख़बर आहे, मीडिया खे बि ख़बर आहे, पुलिस खे बि ख़बर आहे, हद जे हर अफ़सर खे ख़बर आहे त ॻोठु मोरो में साल में 2 चकर 4 चकर अहिड़ियूं वॾियूं सख़्तु वारदातूं थियूं जंहिंमें क़तल, अगवा ऐं चोरी ऐं धाड़ो चोट चढ़ियल आहे। जंहिंजे करे हीअ असांजो ॻोठु मोरो तड़त इन हिसाब सां ॾाढा इन ॻोठु मोरे जा माण्हू परेशान आहिनि। जेके बि मज़दूर तबिको आहे, हारी तबिको आहे। हाणे कुझु ॾींहं अॻु में अञा साल ई न थियो आहे त हिकु क़तल थियो, उनखां अॻु में 2 साल अॻु में 3 क़तल थिया, उनखां अॻु में 15 मियूं काहे विया घरनि में हमिलो करे, उनखां अञा 6 महीना अॻु में ॾींहं जो 12 बजे मंझंदि जो 20 मियूं 4 धनारनि खे कुटे माल काहे रोड पार करे हलिया वञनि था। छा इहा हिनखे पुलिस जे अमलदारनि खे ख़बर न आहे, या हिन हद जे जेके हिन हल्के जा MP MLA उन्हनि खे ख़बर न आहे, या हिन जे SP खे ख़बर न आहे, DIG खे ख़बर न आहे। ज़बानी कार्रवाई आहे, ज़ाहिरी तरह कार्रवाई का बि न थी आहे। साईं, हाणे रिज़ल्ट त को बि पॉज़िटिव न मिलियो आहे, तमामु रिज़ल्ट असांखे नेगेटिव मिलिया आहिनि। जेके माण्हू क़तल थी विया उनजा बि गिरफ़्तार कोन थिया, जा माल जेको खणी विया धाड़ियल धक हणी उहो बि न वापसि थियो। उनखां हाणे राति वारदात थी आहे, को ग़रीब मज़दूर हारी जेको सॼी राति वीचारो पोरियो करे 3 जरे बि ज़मीन जी कुड़मत करे उनखे खणी आहे धाड़ियल। हाणे मूंखे इहो ॿुधायो त असां ग़रीब माण्हू केसि ताईं वञूं, कंहिं वटि वञूं, काॾे वञूं? ॿुधाइनि न साईं। पोइ कंहिंजो दरवाज़ो खड़कायूं? कोर्ट जो दरवाज़ो खड़कायूं, थाणे जो दरवाज़ो खड़कायूं, MPA जो दरवाज़ो खड़कायूं? असांजे हल्के जो हिकिड़ो मतिलबु MPA आहे या मिसाल में आगा सिराज दुरानी स्पीकर आहे। छा असांखे असेंबली में छॾींदा ग़रीबनि खे? हे जेके मज़दूर आहिनि असेंबली ताईं वेंदा, या हिन ग़रीबनि खे कोई असेंबली ताईं किरायो आहे कराची ताईं वञण ताईं? MPA में सभु असेंबली में वेठा आहिनि न। SOC ताईं वेंदासीं साईं, साहब सुतल आहे। DSP ताईं किरायो कोन्हे त को खानपुर ऐं शिकारपुर ताईं SP सां मिलनि। ॾुखे वक़्त में कोई बि असां वटि को बाला ऑफिसर न पहुचंदो आहे। 2 माण्हू असांजा क़तल थी चुका आहिनि, जेके FIR कटिला आहिनि नापरकोट थाणे ते, उनजा रिकॉर्डिंग बि तव्हां वटि मौजूदु आहे। बाद में कोई बि असां वटि लड़ी न ईंदो आहे सिर्फ़ु त तव्हां सां छा थियो आहे छा न थियो आहे। महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। असांजो अर्ज़ु आहे वज़ीर आला सिंध खे, असांजो अर्ज़ु आहे सुप्रीम कोर्ट खे त महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो। असां ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं? असां पंहिंजा कखा घर छॾे काॾे वेंदासीं? असां मज़दूरी करण वारा किथे रही वेंदासीं? हितां छॾे काॾे वञो आख़िर? या असांखे ॿुधाइण कंहिं ॿिए तरफ़ हलिया वञो? असांजी इहा रिक्वेस्ट आहे। असांजा पंहिंजा बचड़ा आहिनि, असां ॿार रोज़गार कंदा आहियूं, असांखे हरू भरू तंग करनि था। ख़ुदा असांजी हेल्प कई वञे। हाणे चैलेंज थो कयो वञे त ॿेले बंगुलाणी जो माल छॾियो, जेको हिकिड़ो माण्हू मार्फिन मोटी आयो आहे, त पोइ असां तव्हांजो माण्हू मोकिलियूं, जे न त तव्हांजो माण्हू असां लाश वापसि कंदासीं। हाणे असांखे अहिड़े क़िस्म जूं धमकियूं ॾिनियूं थी वञनि, या हितां छॾे वञो, या हितां ज़मीन ख़ाली करे वञो। आख़िर असां त मरी जहान छॾींदासीं, रोज़ रोज़ पिया मरंदासीं, छॾींदासीं कोन। ऐं असांजो एहतजाज पुरअमन असां एहतजाज जेको रिकॉर्ड करायूं था वज़ीर आला साहब खे, वज़ीर आज़म साहब खे, सभिनी खे असां इहो एहतजाज अपील था कयूं त महिरबानी करे असांजे इन मसइले जो संजीदगी सां तहरीक वरितो वञे। SP उमर तुफ़ैल साहब खे रिक्वेस्ट था कयूं त पंहिंजा ज़ाती स्पॉट वठी असांजो माण्हू वापसि कराए वञे। असांजो को बि अहिड़ो को ॾोह कोन्हे, जेको आहे त असांजो साबित करनि, असांखे हरूं भरूं अक़लियत में उहो न कयो वञे। साईं, वाक़ियो थियो असां पिया हुआसीं निंड 3 बजे, 3 जो टाइम आहे। असां पिया हुआसीं, मां अंदरि सुम्हियो पियो, हे दर ते पियो, मोबाइल हले पई। मूं हीअं हिन जो बि हेॾे मथां अची ठक कयो, बसि चई आहे नरो ॾेई। उनजो वात बि ॿधऊं, हथ बि मूंखे बि खयूं, वात ॿधऊं, हथ दछऊं उते। पोइ खईं हेॾे आया कचे ॾे। हा, कचे ॾे हितां हुतां थाॿा खाईंदा, पाणी मूं पुठी उघाड़ा, पेरनि उघाड़ा, ईअं आयासीं। धिका रुखा ॾींदा अचनि। पहिरियों त चाबी बि घुरियऊं, तितिर बि न असां वटि हुयो न धंधो, अब चाबी बि कोन्हे।
चाबी में मूंखे थप हयईं। घणा हथियार बंदा? हथियार 2 हुया, उहो नवां हुआ, उहो नवां साईं, खणण वारा नवां। चवनि छा पिया? चवनि पिया इहा ई बसि तितिर जो चाबी जो बसि हथियार कढियो, बसि असांखे अॻ में खयूं ॿधी। तोखे जो छॾे विया त तोखे छा चयो? मूंखे हिते छॾियऊं त थाणे ते वञ, इहो बिरेज ते छॾियईं त इहो थाणे ते वञी रिपोर्ट कर त ॿेले जो माल छॾी अथई त मां बाज़ू छॾींदुमि। ॿेलो केरु आहे? तेगाई अलाए छा हो, सभु असां अखियुनि सां न ॾिठो आहे त कहिड़ो होसि, उहे चवनि पिया। ॿेले चयो त भले थाणे ते रिपोर्ट ॾियो। मां वरी ॿाहिरियों ॿाहिरियों वरी मां धायलनि खां मां वियुमि, मां चयो पोइ हिन खे ॿुधायां त कंहिं भॼूं डुकूं हेॾे होॾे। हा, तमामु घणो ज़ुल्म आहे बेइंतिहा, ऐं अक्सर करे मोरे जे माण्हुनि सां, रोहतक जे माण्हुनि सां। अॻ में बसि हिकु माण्हू जेको आहे क़तल करे विया, हाणे बसि राति जो माण्हू खणी विया आहिनि, का ख़बर न हुई। ऐं असां पुलिस हलाइण जे लाइ तयारु न हुई। असां इहो एहतियात था करणु चाहियूं त वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म, उहे असांजी हेल्प करनि, असांजी मदद करनि, ऐं SSP शिकारपुर असांजी मदद करे, असांजा माण्हू वापसि करे। असांखे पंहिंजो पियो मोटाए ॾियो, असां ग़रीब मिसकिन माण्हू वॾेरनि सां विढ़नि, जहिड़ा जहिड़नि सां ॻाल्हि, असांखे पंहिंजो पियो मोटाए ॾियो। असांखे बाबा जो वज़ीर आलम साहिब खे असांजो अर्ज़ु आहे, असांखे पंहिंजो पियो मोटाए ॾियो। पोरियो करे पोरियो खाऊं, हे बचड़ा सिकिनी पिया। मां चयोमांसि तुंहिंजा बच्चा सिकंदा निशानू, तूं वेलो खा, वेलो वेहूं न वञो। पाबंदी में दग वेंदे मुंहिंजो के खणी आनी सरकार पियूं मां मदद करे, मुंहिंजो छॾाए, मुंहिंजा नींगरियूं काॾे वञनि। भाउ बि कोन, न बे भाई थियूं, न सौटू, न चाचो, न कोयो। मजूरी भाई थियूं, मजू किलो खाई किलो कमायूं, मां अहिड़ो दग वेंदे फुराए न हूंदा। मुंहिंजो अलाह जो नालो अथसि, वधीक न अथसि, इस्म अलाह जो अथसि। मुंहिंजो ग़रीब हिननि बचनि जो पीउ आहे, वेलो खाईंदासीं, वेलो लंघण वेंदासीं। असांखे नी सरकार जे हुकूमत जे सदके असांखे भाउ मिले, प्यारो बंदो, किलो खाइनि किलो वेहनि, वक़्तु वेहनि वक़्तु खाइनि। न्याणियूं निमाणियूं अथसि, न पुटु न इहो अथसि। असांजो मिसकिन आहे, ग़रीब आहे, बचड़े वेंदो आहे, किलो खाईंदो आहे किलो वेंदो आहे। इस्म अलाह जो थी, वज़ीर आला असांजी अर्ज़ु आहे, इस्म अलाह जो असांखे पंहिंजो मोटाए ॾे। असांजे वज़ीर आला खे अर्ज़ु आहे, असांखे पंहिंजो मोटाए ॾियो, ख़ुदा वास्ते, अलाह जे वास्ते। मां मां हुआसीं, धाड़े जे मथां धाड़ो आहे, असां ग़रीब मिसकिन किलो वठी किलो खाऊं, पोइ असांखे कहिड़ी ख़बर त कोई खणी वेंदा। न असांजे ॿार ग़रीब मिसकिन दग वारा, अमीरनि सां जहिड़ो अमीर करनि वञी, असां ग़रीब छा ॼाणूं झंग जा माण्हू। मां हुआसीं कुराड़ी। नाज़रीन, खानपुर तालके जे नापरकोट थाणे जी अध ॻोठ मोरोमारी मां अगवा थियल शाहनवाज़ चाचर बाज़ियाब न थियो। वारसनि मर्दनि ऐं औरतुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन एहतिजाज दौरान चयो त असांजो हीउ ॻोठ जेको आहे ग़रीब ॻोठ आहे, पर हिन ॻोठ ते गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हथियारबंदनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़्यादतियूं थींदियूं अचनि पियूं। कॾहिं असांजा कुंदर क़तल कया वञनि पिया, कॾहिं असांजा माण्हू अगवा कया वञनि था, पर अफ़सोस इहो आहे त हितां जा चूंडियल नुमाइंदा ऐं हिन तक जा जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु पुलिस अमलदार आहिनि, हिन वक़्त ताईं असां मिसकिननि जी कंहिं बि क़िस्म जी वाइर न आहे कई। हिन सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि अख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदारा ॻोठ मोरोमारी ते रहम कयो, असां सां ज़ुल्म बंदि कयो, असांजो मुगवी शाहनवाज़ चाचर बाज़ियाब करायो। कैमरामैन अली मुर्तज़ा नक़वी सां गॾु रहीम लाड़िक, सिंध TV न्यूज़, कानपुर।